नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो शहर ऐं भरपासे में कब्ज़ा माफ़िया सरगर्म। इंतज़ामिया को बि नोटिस न वरितो आहे। शहरी सख़्त परेशान बणियल आहिनि। शहर में अक्सर हद दख़लियूं वधी वियूं आहिनि, जॾहिं त इंतज़ामिया सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल कराइण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में हद दख़लियुनि खे हटायूं पियूं वञनि, पर कपरो शहर में अञा ताईं हद दख़लियुनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन न कयो वियो आहे। रोड ते हर वक़्तु ट्रैफ़िक जाम, शहरी सख़्त परेशान। शहर जा मुख्य चौक, मार्केट, सिविल अस्पताल जे रोडनि समेत ॿिनि इलाइक़नि जे रोडनि ते सॼो ॾींहुं ट्रैफ़िक जाम रहण सबबि एमरजेंसी में एम्बुलेंस गाॾी गुज़ारण में बि ॾुखियाई थिए थी। हद दख़लियुनि जे आज़ार सबबि कपरो जो मेन चौक, मार्केट, गैर कानूनी दुकानदारनि, रोडनि ते धिका ऐं पान जूं केबिनूं, गाॾा फटा ऐं हद दख़लियूं वधाए कब्ज़ा करे वरिता आहिनि, जंहिं सबबि रोडनि ते गाॾियूं त परे पर पंधु अचण वञण बि ॾाढो मसइलो बणिजी वियो आहे। शहर जे मेन रोडनि ते ॿिन्ही तरफ़नि खां सब्जियुनि जा गाॾा ऐं ॿियो सामान रखण सबबि रोडनि ते हद दख़लियुनि में इज़ाफ़ो थिए थो। इंक्रोचमेंट में इज़ाफ़े सबबि शहर में सॼो ॾींहुं ट्रैफ़िक मुअतल रहे थी, जंहिं जे करे शहरियुनि समेत स्कूल वेंदड़ ॿारनि खे सख़्त मुश्किलातुनि जो शिकार है। इंतज़ामिया अगो निंड में सुतल है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।